अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा वहुव मुअमिनुन फलनुहयियन्नहु हयातन तय्यिबा वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मुझा अजीज दोस्तों भाइरो, अल्लाह रब्बुल आलमीन हिन जहान जे अंदर हज़ार हा अक़साम मखलूक़ात जा पैदा फरमाया आहिनि। हर मखलूक पंहिंजे रब खे यादि करे थी। फरमाई व मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहु। जेके भी अक़साम मखलूक़ात जा तव्हांखे नज़र अचनि था, का फ़िज़ा में उॾण वारी मखलूक आहे, का पाणीअ में रहण वारी आहे, का ज़मीन जे ॿिरनि में रहे थी। रब साईं फरमाए थो, इहे सभु मूंखे यादि करनि था, सभु मुंहिंजे हमद ऐं सना में मशग़ूल आहिनि। जेकॾहिं मुंहिंजे ज़िक्र खां गाफ़िल आहे या मुंहिंजे इनामात जी बेशुक्री करण वारी का मखलूक आहे त पोइ फरमाई तव्हां इंसान इन्नल इंसान लिरब्बिही लकनूद। इंसान पंहिंजे रब जो ॾाढो नाशाकिर आहे। अल्लाह साईं इंसान खे हिते दुनिया में ॿी मखलूक वांगुरु कोन, इज़त सां आंदे हिते। ऐं अल्लाह तबारक व तआला इंसान खे सम्झ अता फरमाई, हिन खे फ़हम अता फरमाई, हिन खे हे पंहिंजो कलाम अता फरमाई। ऐं अल्लाह साईं इंसाननि खे रस्ते ॾेखारण जे लाइ रसूल इनायत फरमायो। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे पंहिंजे तरफ़ां तालीम बि इनायत फरमाई ऐं रसूल बि इनायत फरमायो। ॿी मखलूक ॾे त इहे शयूं कोन आहियूं, न उन्हनि खे फ़हम, न उन्हनि खे इदराक, न उन्हनि खे सम्झ, न उन्हनि खे तालीम, न उन्हनि जो रहबर। इहे सभु शयूं अल्लाह ताला असांखे अता फरमायूं। फरमाए त उहे सभु मुंहिंजे हमद ऐं सना में मशग़ूल आहिनि, तव्हां नथा सम्झो। जंहिं मदार में अल्लाह ताला उनखे रखियो आहे उहे हलनि था। फितरत जे तक़ाज़ा मुताबिक़ उहे पंहिंजी ज़िंदगी बसर करनि था। ऐं रब तबारक व तआला जे हमद ऐं सना में मशग़ूल आहिनि। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, हिननि खे असां सम्झ ॾिनीसीं, अकुल ॾिनोसीं, फ़हम ॾिनोसीं, इल्म ॾिनोसीं, रहबर ॾिनोसीं, पोइ बि हे उन्हनि जानवरनि वांगुरु ज़िंदगी गुज़ारनि जन खे न अकुल न फ़हम।
अल्लाह तबारक व तआला इन जे करे फरमाए थो त इंसान नाशाकिर आहे। असां इंसान खे पंहिंजे नेमतुनि सां जड़े छॾियो अथसि। दाख़िली नेमतूं, ख़ारजी नेमतूं, ज़ाहिरी नेमतूं, बातिनी नेमतूं, एॾा अल्लाह तबारक व तआला जा अहसानात जो फरमाए थो इन तउद्दू नेमतल्लाहि ला तुहसूहा। रब साईं फरमाए थो जेकॾहिं मुंहिंजूं नेमतूं शुमार कयो त न करे सघंदव। एॾो वॾो तव्हांजे मथां अहसान इनाम असांजो आहे। पोइ बि असांखे सजदे करण में इंसान कीबाए थो। कंडे खे सजदो करे थो, झंडे खे सजदो करे थो, बुत खे सजदो करे थो, क़ब्र खे सजदो करे थो, मूंखे सजदो नथो करे। बावजूद इन जे जो हुनखे अकुल बि आहे, फ़हम बि अथसि, सम्झ बि अथसि, पोइ बि इहो पंहिंजे रब खे नथो सुञाणे। अज़ीज़ो दुआ कयो त अल्लाह ताला असांखे पंहिंजी सुञाण अता फरमाए। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो वक़ज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याह। इंसानो तव्हांजे लाइ मां फ़ैसिलो कयो आहे त तव्हांखे झुकणो सिर्फ़ु मुंहिंजे दर ते आहे। बसि मुंहिंजी इबादत कयो, मुंहिंजे दर ते झुको, मूंखां घुरो ऐं मुंहिंजो ख़ौफ़ दिलि में पैदा कयो। दुनिया में इहो इंसान कामयाब थी निकिरंदो जंहिं पंहिंजे रब खे सुञातो, जंहिं पंहिंजे रब खे मुश्किल में सॾियो ऐं जंहिं पंहिंजे रब जी ख़शियत दिलि में पैदा कई, इहो इंसान कामयाब। फरमाई मन युतिअल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अल्लाह ताला फरमाए थो त जेके असां तव्हां ॾे ॿ शयूं मोकिलियूंसीं, पंहिंजो कलाम ऐं पंहिंजो रहबर रसूल तव्हां ॾे मोकिलियोसीं। हाणे जंहिं मुंहिंजे कलाम खे पढ़ियो ऐं मुंहिंजे हिन कलाम जे मुताबिक़, मुंहिंजे फ़रमान जे मुताबिक़ अक़ीदो ठाहीं ऐं मुंहिंजे फ़रमान जे मुताबिक़ दुनिया में अमल कयईं ऐं मुंहिंजे मोकिलियल उन रहबर जे हुक्म जी इताअत कयईं, रसूल जी ताबेदारी कयईं, बसि कामयाबी इहो थी वियो। फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। इहो ई इंसान वॾी में वॾी कामयाबी खे पहुतो। अज़ीज़ो असां हिते दुनिया में अमल जे लाइ आया आहियूं। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे जेके ज़िम्मेदारियूं ॾिनियूं आहिनि उहे ॿी मख़लूक खे न आहिनि ऐं असांखे जेका अॻियां ज़िंदगी ॾींदो इहा ॿी मख़लूक खे न आहे। अॻियां जेको घर मिलंदो उहो असांखे मिलंदो, ॿियनि खे न आहे। ॿिया सभु जेके बि आहिनि इहे सभु हिन दुनिया जे जहान ताईं आहिनि। बसि हीअ दुनिया जो जहान जॾहिं ख़तमु, इहो सभु ख़तमु। अॻियां इंसान खे ज़िंदगी मिलंदी। पोइ जेको इंसान दुनिया में अल्लाह अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जी इताअत कंदो, अल्लाह ताला फरमाए थो फलनुहयिन्नहु हयातन तय्यबा, असां उनखे अॻिते पाकीज़ा ज़िंदगी अता फरमाईंदासीं। हे दुनिया में दुख, दुनिया में ग़म, दुनिया में फ़िक्र, दुनिया में इंतिहाई परेशान, पर अॻी ज़िंदगी जेका उखरवी उहा हिन इंसान जे लाइ इंतिहाई बहितर, ऐश वारी, आराम वारी, सुकून वारी ज़िंदगी। ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, न कॾहिं ग़म, न ॻणती, न फ़िक्र। अहिड़ो घर अता फरमाईंदासीं। पर जेकॾहिं हिते दुनिया जे अंदरि असांजे फ़रमान खे न सुञातई, असांजे रसूल खे पुठी ॾिनई, असांजे हुक्म जी इताअत न कयईं ऐं असां जेका शइ हिनखे दुनिया में हिनखे मोकिलीसीं त हिन ते अमल कर, उन ते न हली सघियो, पंहिंजे ख़्वाहिशात खे पूरो कयईं, पंहिंजे नफ़सानी सदुनि खे पूरो कयईं, त रब तबारक व तआला फरमाए थो ख़सिरत दुनिया वल आख़िरह, हिन जी दुनिया बि तबाह थी त आख़िरत बि तबाह थी। दुआ कयो त अल्लाह ताला असांखे हिन दुनिया में अमल सालिह जी तौफ़ीक़ अता फरमाए। अमल ॿ क़िस्म आहे। हिकिड़ो अमल आहे जेको माण्हू अल्लाह जे रसूल जे ख़ुशनूदी हासिल करण ख़ातिर कंदो आहे। रब साईं जो हुकुम थियो, रसूल जो हुकुम थियो, हाज़िर। ऐं ॿियो आहे जेको माण्हू पंहिंजे ख़्वाहिश मुताबिक़, पंहिंजे चाहत मुताबिक़ अमल करे थो। ऐं यादि रखिजो, कामयाब उहो माण्हू थींदो जेको अल्लाह जे रसूल जी ख़ुशनूदी हासिल करण ख़ातिर अमल करे थो, अल्लाह जे रसूल जे हुक्म खे पूरो करे थो। इहो इंसान कामयाब थींदो। असांजे हिननि जलसनि जो मक़सदु इहो आहे त पंहिंजे ज़िंदगीअ खे अल्लाह जे रसूल जे हुक्म जे ताबे बणाइजे, अल्लाह जे फ़रमान जूं ऐं नबीअ जे इताअत जूं घुर्जूं पूरियूं थियनि, पैगंबर जी इताअत थिए, रसूल जी इताअत थिए ऐं पैगंबर जी
सुन्नत के पूरो कजे जेको अल्लाह से असां ॾे रहबर करे मोकिलियो आहे उन जे नक्शे कदम ते हलजे ऐं पंहिंजे ज़िंदगीअ खे उन सुन्नत जे मुताबिक़ बणाइजे ऐं ॿिए नंबर में अल्लाह जे हुक्म खे पूरो कजे रब साईं जे हुक्म खे पूरो कजे ही जेके भी खानकाऊं आहिनि मदारस आहिनि या वॾा वॾा जेके हे तबलीग जमात जो वॾो हल्को आहे उन्हनि जी भी कोशिश ही आहे त हीअ ज़िंदगी असांजी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्म जे मुताबिक़ गुज़रे ये तमाम तर जेके इस्लाही मराकज़ आहिनि ये मदारस में मसाजिद में तबलीगी हल्कनि में खानकाहुनि में दरगाहनि में बस ज़िक्रुल्लाह है अल्लाह जो यादगीरो आहे खुदा जे रसूल जे सुन्नत जी इताअत आहे तां त इंसान पंहिंजे हिन ज़िंदगीअ खे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्म जे मुताबिक़ बणाए कामयाबी इन में आहे न त हीअ अमल जो जहान थियो अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त असां अमल जो मुकल्लफ़ तव्हांखे कयो अथसीं इंसाननि खे उखरवी ज़िंदगी तव्हां सां ॿधल आहे आख़िरत वारो ऐश इशरत वारो घर तव्हांखे मिलंदो पर जेकॾहिं हिते नाफ़रमानी सां ज़िंदगी गुज़ारेव त पोइ उहो अज़ाब वारो घर भी तव्हांखे ॾिसणो पवंदो तव्हां जे कसब सां सभु शइ बदल आहे फरमाई लाहा मां कसबत वलैहा मक्तसबत नफ़ो भी इंसान खे पंहिंजे कमाई जो थींदो नुक़सान भी पंहिंजे कमाई जो खणंदो जेकॾहिं भली शइ कमाए मन अमिल सालिहम मिन ज़करिन व उनसा वहुव मुमिनुन फलनुहयियन्नहु हयातन तय्यबा अल्लाह ताला फरमाए थो तव्हां मुंहिंजो जंहिं भी नेकी जो कमु कयो दुनिया में रही करे भलाई जा कम कयईं दीन इस्लाम ऐं शरीयत जे वाट खे अख्तियार कयईं अल्लाह के इबादत सां राज़ी कयईं रसूल खे इताअत सां राज़ी कयईं अबे अमा खे ख़िदमत सां राज़ी कयईं ऐं ओड़े पाड़े सां भलो हलियो हुस्न ख़ुल्क़ जो मुज़ाहिरो कयईं बा अख़लाक ऐं बा किरदार थी करे दुनिया में रहियो इफ़त ऐं पाक दामनी जी ज़िंदगी गुज़ारियईं ऐं इंतिहाई हयाव वारी ज़िंदगी गुज़ारियईं कंहिं जो हक़ न खाधईं पराई शइ खां परे भॻो पंहिंजे हक़ ते क़ाइमु रहियो कंहिंखे ईज़ायईं न कंहिं सां ज़ुल्म न कयईं कंहिंजा बना न सोरियईं कंहिंजी चोरी न कयईं कंहिं सां ज़ुल्म ज़्यादती न कयईं फलनुहयियन्नहु हयातन तय्यबा अल्लाह ताला फरमाए थो पाकीज़ा ज़िंदगी अता फरमाईंदासीं ऐश वारी ज़िंदगी खुशी वारी ज़िंदगी रब साईं फरमाए थो वलनज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यामलून यकीनन असां उन खे सोणे अमल जो सोणो बदिलो ॾींदासीं अज़ीज़ो अल्लाह तबारक व तआला वटि इंसाफ़ इन अल्लाह लैस बिज़ल्लाम लिल अबीद अल्लाह ताला पंहिंजे बाननि सां बेइंसाफ़ी न कंदो ज़ुल्म न कंदो रब तबारक व तआला वटि इंसाफ़ आहे अल्लाह ताला फरमाए थो मन यामल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा व मन यामल मिस्काल ज़र्रतिन शरन यरा तव्हां मुंहिंजो जेको भी नेकी जो अमल कंदो असां उहो ॾेखारींदासीं बुराई जो अमल कंदो उहो ॾेखारींदासूं पोइ उन जो मिक़दार केतिरो भी हुजे बुराई वॾी हुजे या नंढी हुजे थोरी हुजे या घणी हुजे अहिड़े नमूने सां भलाई जो कमु वॾो कयो अथई या नंढो कयो अथई थोरो कयो अथई या घणो कयो अथई अल्लाह ताला फरमाए थो असां उहो ॾेखारींदासीं क़यामत जे ॾींहुं ज़रूरु उन शइ खे ॾिसंदो असां उन बाने जे अमल खे महफ़ूज़ रखूं था हिन जा अक़वाल ऐं अमाल सभु क़यामत जे ॾींहुं तुरंदा पोइ उन खे पंहिंजे उन अक़वाल ऐं अमाल जे मेयार जे मुताबिक़ उन खे पंहिंजो मक़ाम मिलंदो पर कसम पंहिंजे हथ में आहे दुआ कयो त अल्लाह ताला असां समूरनि खे नेक अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए अज़ीज़ो ही दुनिया जो जहान इहो असांजे लाइ कम जो जहान इहो आहे हीअ हिकिड़ी साथ असांजे लाइ क़ीमती अथव हिन दुनिया जे जहान जी हिकिड़ी साथ असांजे लाइ इंतिहाई क़ीमती आहे इन्हीअ दुनिया जी ज़िंदगीअ जे लाइ इंसान आख़िरत में रत जा ॻोड़ा हारींदो ऐं रब साईं खे अर्ज़ु कंदो रब लौला अख़रतनी इला अजलिन क़रीब अल्लाह मूंखे थोरो दुनिया में पोइते मोटाए थोरे वक़्त जे लाइ फ़असद्दक़ व अकुम मिन सालिहीन नेक थी ईंदुसि फरमा बरदार थी ईंदुसि नेकी जा कम कंदुसि भलाई जा कम कंदुसि नेकोकार थी ईंदुसि पंहिंजे अक़ीदे खे ठाहे ईंदुसि पंहिंजा अमल जोड़ा करे ईंदुसि बा किरदार थी तोड़े ईंदुसि इन जे करे अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे ज़रिए असांखे अॻु में ई आगाह करे छॾियो आहे त हिन दुनिया में रहो था दारुल अमल में रहो था ख़बर कोन पवंदव अचानक हे ज़िंदगी हली वेंदव इज़ा जा अजलहुम ला यस्तखिरून साअतुम वला यस्तक़दिमून अल्लाह फरमाए थो त हिकिड़ी साथ बि तव्हांखे विथी कान मिलंदी जॾहिं वक़्तु आयो त न अॻिते थींदी घड़ी न पोइते थींदी
मौत जो वक़्तु मुक़ररु आहे पोइ जॾहिं उहो वक़्तु अची वियो त पोइ इंसान जेके अमल करे सघियो उहे हली करे उते हली करे उनखे साम्हूं ईंदा पोइ जन हिते बदअमाली जो मुज़ाहिरो कयो बुछड़ा अमल कयूं बुछड़ो अक़ीदो रखियूं अल्लाह जे रसूल जे ॻाल्हियुनि ॾे तवजो न कयूं उन रसूल जे तरीक़े खां नफ़रत कयूं अल्लाह जे ॻाल्हियुनि खां अल्लाह जे हुक्मनि खां परे भॻा अल्लाह जे रसूल जे हुक्मनि सां बग़ावत कयूं पोइ इहे क़यामत जे ॾींहुं इंसान रत जा गुड़ा हारींदा पोइ चवंदा रब असांखे मोटाए साईं अल्लाह ताला फरमाईंदो हाणे पोइ हिते मोटणु कोन्हे भले आख़िर अल्लाह नफ़्सन इज़ा जा अजलहा कंहिं बि नफ़्स खे कंहिं बि जीअ खे इहा मोहलत कोन मिलंदी कोई बि पोइ हिते न मोटंदो सभु इंसान जेके बि हितां विया कोई न मोटियो हर हिकिड़ो इंसान अॻिते वञे थो पियो तंहिंजे करे अल्लाह ताला अॻु में ई क़ुर में असांखे आगाह करे छॾियो फरमाई वला तमूतुन इल्ला व अंतुम मुस्लिमून दुनिया मां न निकिरो मगर त फर्मा बरदार थींदा हम वक़्तु तव्हांजे ज़हन ते इहा शइ सुवार हुजे त मां जेको कमु कयां थो शरीयत जे मुताबिक़ आहे या शरीयत जे मुखालिफ़ आहे इस्लाम ऐं शरीयत जे हुक्मनि जे मुखालिफ़ मुआफ़िक़ आहे या मुखालिफ़ आहे पैगंबर जे तरीक़े जे मुआफ़िक़ आहे या मुखालिफ़ आहे हर वक़्तु इंसान जे मथां इहा शइ सुवार हुजे त मां दुनिया छॾियां थो ही कदम खणां थो ॿियो अलाए रखी सघंदुसि अलाए न रखी सघंदुसि हिन पासे ॾे निहारियां थो हेॾे तके सघंदुसि अलाए न सघंदुसि हीअ शइ खणां थो या पंहिंजे मुंहं ते आणे सघंदुसि या न आणे सघंदुसि एतिरो माण्हू खे मौत जो फ़िक्र हुजे छो त इंसान जे मथां मौत बीठो आहे ऐं इन खे काई बि ख़बर कान्हे त इहो मौत मुंहिंजे मथां केॾी महिल अची सघे थो इन जे करे हुकुम रबी इहो आहे बाने जे लाइ त वला तमूतुन इल्ला व अंतुम मुस्लिमून दुनिया मां न निकिरो मगर त फर्मा बरदार थी निकिरो कॾहिं बि नाफ़रमानी जो न सोचो कॾहिं बि अहिड़ा कम न कयो जंहिंसां रब नाराज़ थिए कॾहिं बि अहिड़ो कमु न थिए जेको शरीयत जे मुखालिफ़ हुजे कॾहिं बि अहिड़ो माण्हू को कमु न थिए जेको पैगंबर जे तरीक़े जे ख़िलाफ़ हुजे कॾहिं बि अहिड़ो कमु न थिए जो इंसान कंहिं ॿिए सां ज़ुल्म जो कमु करे विझे छो त मौत अचानक अचण वारो आहे पोइ क़यामत जो ॾींहुं जॾहिं थींदो इहे सभु हक़दारनि खे हक़ मिलंदा पोइ उते इंसान अहिड़ी पोज़ीशन में हूंदो जो ॾियण जी पोज़ीशन में न हूंदो हज़ूर जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि जॾहिं बि को जनाज़ो ईंदो हो न पाण तेसिताणी न पढ़ाईंदा हुआ जेसिताणी ऐलान कराईंदा हुआ त बाबा हिन ॾे कंहिंजो हक़ आहे जेकॾहिं हिन ते कंहिंजो हक़ आहे त उहे वारिस हिन जा बीहनि हक़दार उथी बीहनि जंहिंजो हक़ आहे उहे चवनि त साईं मुंहिंजो हिन ॾे हक़ आहे खां पोइ वारिस चवनि साईं असां ॾींदासीं बाबा हक़ ॾियो पोइ जनाज़ो पढ़ाईंदा न त अहिड़े माण्हू जो जनाज़ो बि न पढ़ाईंदा हुआ हज़ूर असांजे मथां ॿ हक़ आहिनि ओ मरण खां वठी करे बुलूगत खां वठी करे मरण ताईं जॾहिं खां वठी सम्झ थी उन वक़्त खां वठी करे मरण ताईं हर हिकु इंसान जे मथां ॿ हक़ आहिनि हिकिड़ा अल्लाह जा हक़ अथसि ॿिया ॿारनि जा हक़ अथसि हुकूकुल्लाह ॿिया हुकूकुल इबाद हुकूकुल्लाह त इहा आहिनि जेके अल्लाह से असांजे मथां फ़र्ज़ कया आहिनि नमाज़ रोज़ो हज ज़कात वग़ैरह वग़ैरह ॿिया आहिनि हुकूकुल इबाद छो त हिन मुआशरती ज़िंदगीअ में इंसान रहे थो कंहिंखे 50 साल ज़िंदगी मिली कंहिंखे 40 साल कंहिंखे 30 साल कंहिंखे 20 साल कंहिंखे 70 साल कंहिंखे 80 साल पोइ इन मुआशरती ज़िंदगी में हले थो पोइ हिते इज़्दिवाजी ज़िंदगी बि जुड़ी मुआशरती ज़िंदगी माहौलियाती ज़िंदगी पोइ कंहिं महिल इंसान कंहिंसां कुझु ॻाल्हाए थो पोइ अहिड़ो कचो बि न ॻाल्हाए जंहिं इंसान खे अॻे खे ॾुख थिए यार हिन मूंखे अहिड़ो लफ़्ज़ छो चयो पोइ हिन लफ़्ज़नि ते झड़ो थी पवंदो आहे हिन मूंखे गार गंद छो ॾिनी हिन मूंखे तानो छो हयो हिन मुंहिंजी गिला ग़ीबत कई हिन हीअं कयो हिन हीअं कयो अज़ीज़ो एॾो मुआशरे जी तालीम जो सबक़ु आहे हे क़ुर सॼो मुआशरती तालीम सां भरियल आहे अल्लाह जा फ़राइज़ त बाने जे मथां थोरा आहिनि अल्लाह जा हुकुम त थोरा आहिनि बाक़ी त आहे सॼी माहौलियाती ज़िंदगी मुआशरती ज़िंदगी हिन मुंहिंजी बकरी काती हुन मुंहिंजी गऊं काती हुन मुंहिंजी मेंह काती हुन मुंहिंजो बनो सोरियो हुन मूंखे गारियूं ॾिनियूं हुन मुंहिंजो हे कयो हुन हे कयो हुन हे कयो इहे सभु मुआशरती ज़िंदगी सां इहे शयूं तालुक़ रखनि थियूं इन जे करे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे पूरी ज़िंदगी मुबारक में असांखे मुआशरती ज़िंदगी जो सबक़ु ॾेई विया मुकम्मल निज़ाम हयात हे क़ुर पाक मुकम्मल निज़ाम हयात ईअं न आहे त सिर्फ़ु क़ुर पाक असांखे निमाज़ रोज़े जो हुकुम करे बसि हाणे वञी रखो पूरी ज़िंदगी हलाल खाओ हराम खां बचो कंहिंजी गिला ऐं ग़ीबत न कयो
जेको माण्हू गिला ऐं गीबत करे थो नेकियूं ख़तम। हसद न कयो, को कंहिंसां बुग़्ज़ करे थो, हसद करे थो। पाण फरमायूं त हसद नेकिन के ईअं खाई छॾींदो आहे जीअं सुकियुनि काठियुनि खे बाहि खाई छॾे, बसि बाहि साड़े तबाह करे छॾे। ईअं तव्हां पाण में ॻोठ में हिक ॿिए सां साड़ू कयो, फरमायो अहिड़ो साड़ो न कयो, इहो साड़ो नेकिन खे तबाह कंदो आहे। ईअं कंहिंजी गिला ऐं गीबत बि न कयो, कंहिंखे गार गंद न ॾियो। अज़ीज़ो, ही क़ुरान असांजे लाइ, असांखे ही सॼे हिन दुनिया में रहण जो सबक़ु असांखे इहो क़ुरान ॾिए थो पियो। पोइ जेको इंसान इन क़ुरान जे तालीम ते हली करे पंहिंजे ज़िंदगी खे आला मेयार ते पुॼाए थो, अल्लाह खे राज़ी करे निकितो, रसूल खे राज़ी करे निकितो, क़ौम जूं हमदर्दियूं खणी निकितो, इन इंसान जी ख़ुदा वटि इज़त आहे, इन जो मक़ाम आहे ख़ुदा। फर्मा बरदार थी करे अल्लाह ताला फरमाए थो मां फर्मा बरदार थी अचो, ना फरमान थी करे न अचो। दुआ है त अल्लाह ताला तव्हां सां समूरनि खे अमली ज़िंदगी नसीब फरमाए। अमल सां इंसान चवंदो असां त मिट्टी जी पैदाइश आहियूं बाबा। मिट्टी जेका आहे इन मिट्टीअ खे त शैतान नज़र में रखियो न। शैतान खां रब साईं पुछो त तूं आदम खे सजदो छो न कयो? अल्लज़ी ख़लक़तु बियदैया, जंहिंखे मां पंहिंजे पाण कुदरत जे हथनि सां ठाहियो आहे, तूं उन खे सजदो न कयो ऐं मुंहिंजे हुक्म खे पुठी ॾिनई। शैतान छा चयो? खसीस आहे मिट्टी जी पैदाइश। ख़लक़तनी मिन नार व ख़लक़तहू मिन तीन, रब मूंखे बाहि मां पैदा कयो थी, हे मिट्टी जी पैदाइश, हिन मिट्टी खे मां सजदो कयां हिनखे। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो तोखे त मां हुकुम कयो न। अज़ीज़ो, असां आहियूं उहा मिट्टी जी मिट्टी, पर उन रब तबारक व तआला उन मिट्टीअ खे एॾो मक़ाम अता फरमायो आहे जो हामिल क़ुरान इहो मिट्टीअ जो ठहियल इंसान आहे, जंहिंखे क़ुरान ॾिनो वियो, जंहिंखे ख़ुदा पंहिंजे तरफ़ां तालीम इनायत फरमाई, जंहिंखे ख़ुदा पंहिंजो हुकुम अता फरमायो। इहे इंसान जॾहिं क़ुरान पाक खे चिंबड़नि था, जॾहिं रसूल जे फरमान खे चिंबड़ी वठनि था, त इहो मिट्टीअ जो ठहियल इंसान जॾहिं पंहिंजे इन अमली मैदान में अल्लाह जे रसूल जे फरमान ते हली करे पंहिंजो मक़ाम जॾहिं हासिल करे थो, एॾो वॾो मक़ाम हासिल करे थो जो आला इलीन में पहुचे थो, जिते फ़रिश्ता बि कोन वेंदा, हे मिट्टी जो ठहियल इंसान उते वेंदो। पर जेकॾहिं अल्लाह जे क़ुरान खे छॾे थो, पैगंबर जे फरमान खे छॾे थो, दीन इस्लाम ऐं शरीयत जे राह खे छॾे थो, इहो इंसान असफल साफलीन में बि इहो वेंदो, जिते जानवर बि कोन वेंदा, ढोर बि कोन वेंदा, हे उते वेंदो। जहन्नम जे तरे में भी यो इंसान वेंदो, पंहिंजे उन बद किरदारी जे करे, बद अमाली जे करे, बद एतकादी जे करे। दुआ कयो त अल्लाह ताला असांखे ईमान कामिल नसीब फरमाए, अमल सालिह जी तौफीक अता फरमाए। अज़ीज़ो, ये दुनिया जो जहान इम्तिहान जो घर आहे। अल्लाह ताला फरमाए थो मां ॾिसां थो अय्युकुम अहसनु अमला, कहिड़ो आहे जेको पंहिंजे नफ़्स खे ख़ुशि करे थो, कहिड़ो आहे जेको मूंखे ख़ुशि करे थो, कहिड़ो आहे जेको मुंहिंजे हुकुम ते हले थो, कहिड़ो आहे जेको पंहिंजे चाहत मुताबिक़ हले थो। दुआ कयो त अल्लाह ताला असांखे पंहिंजे फरमान ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। और रब साईं जे फरमान ते हलूं, पैगंबर जे फरमान ते हलूं, दीन इस्लाम ऐं शरीयत जे राह ते हलूं। दुनिया में असांखे संगती बि चङा मिलनि। हज़ूर फरमायो त 4 टोला क़यामत जे ॾींहुं जन्नत में वेंदा। घणा टोला? 4 टोला। क़ुरान जा आलिम, क़ुरान जा तालिब, क़ुरान जे ॿुधण वारा ऐं क़ुरान वारनि सां मुहबत करण वारा। ये 4 टोला क़यामत जे ॾींहुं जन्नत में वेंदा। दुआ कयो त अल्लाह ताला असांखे कंहिं न कंहिं टोले में शुमार करे। अज़ीज़ो, क़ब्र ॾाढी सख़्तु आहे, ॾाढी सख़्तु आहे। वरी हशर जो मैदान ॾाढो ॾुखियो आहे। अल्लाह वटि हाज़िरी तमामु ॾुखी आहे। इहे सभु ॾुखिया मराहिल असांजे लाइ अॻियां अचण वारा आहिनि। पोइ कामयाबी उहो इंसान हासिल कंदो जेको हिन खे चिंबड़ंदो, उहो हिन क़ुरान खे जेको चिंबड़ंदो न, इहो इंसान इहे सभु इहे रस्ता अबूर कंदो वेंदो। बसि दुआ कयो त अल्लाह ताला असांखे अहले क़ुरान सां संगत नसीब फरमाए। जेको माण्हू दुनिया में क़ुरान खां नफ़रत करे थो, क़ुरान वारनि खां नफ़रत करे थो न, इहो इंसान क़यामत जे ॾींहुं पंहिंजे हथनि खे चक पाईंदो। अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमाए थो, चवंदो काश जेकर मां बि क़ुरान वारनि जो रस्तो अख़्तियार कयां हा, नबीअ जी तरीक़े ते हलां हा। यौम याज़ु ज़ालिमु अला यदह यक़ूलु या लैतनी इत्तख़ज़्तु मा रसूल सबीला।
क़यामत जे ॾींहुं पंज हथनि खे चक पाए पोइ चवंदो काश जेकर मां बि रसूल जो रस्तो अख़्तियार कयां हा, मां बि क़ुरान वारनि सां लॻा हा, मां बि इन टोले में हलां हा, मां ज़ालिमनि जे ॿेड़े में चढ़ियुमि, मां ज़ालिम टोले सां हलियो वयुमि, जेके दीन खां परे हुया, शरीयत खां परे हुया, इस्लाम खां परे हुया, जेके हक़ खां परे हुया, जेके दीन खां नफ़रत कंदा हा, मां बि उन्हनि सां वञी तालुक़ रखियुमि, मां बि परे थी वयुमि। काश जेकर मां रसूल जे ताबेदारनि सां अची करे तालुक़ दुनिया में ॻंढिया हा त अॼु मुंहिंजे बि हिते निजात थिए हा, मूंखे बि इज़त मिले हा, मूंखे बि को मक़ाम मिले हा, मूंखे बि हज़ूर जे हथार हौज़ कौसर जो पाणी नसीब थिए हा, मूंखे बि अर्श अज़ीम जो सायो हासिल थिए हा। उते इंसान वेठो ईअं हसरत भरे अंदाज़ में अफ़सोस समझूं, इंतिहाई पंहिंजो पाण ते गुस्सो कंदो ऐं पंहिंजे हथनि खे वेठो चक पाईंदो, ॿियो कुझु हासिल कोन थींदो। वैन निदामत उक़बाल मयत कासलू, जंहिं दुनिया में सुस्ती कई उनखे आख़िरत में सिर्फ़ु निदामत बसि पिशेमान थींदो, पर उहा पिशेमानी फ़ाइदे जी कोन हूंदसि। दुआ कयो त अल्लाह ताला असांखे हिते पंहिंजे अकुल खे होश खे संभालण जी तौफ़ीक़ अता फरमाए, दीनदारनि सां ताल्लुक़ क़ाइमु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, उलमाए हक़ जी क़यादत नसीब फरमाए, हक़ वारनि जी जमात सां हमताद में हयात गॾु रहण जी ऐं साथ निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। अल्लाह साईं असांजे हाज़िरी खे क़बूल फरमाए। जेके बि दोस्त वीचारा आया आहिनि क़ुरान ॿुधण जे नियत सां असां समूरनि जे हाज़िरी खे क़बूल फरमाए। जेके तोॾे आया आहिनि जे क़बरनि खे रोशन फरमाए, असांजे बीमारनि खे शफ़ा अता फरमाए। मुंहिंजा रब जेके वीचारा बेरोज़गारनि खे इज़त वारो रोज़गार अता फरमाए, असांजे धंधे दाड़ी में रिस्क हलाल में बरकत अता फरमाए, ईमान कामिल नसीब फरमाए, अमल सालिह जी तौफ़ीक़ अता फरमाए, क़ुरान सुन्नत जी रोशनी मुताबिक़ दुनिया में ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए, उलमाए हक़ जी क़यादत नसीब फरमाए, हक़ जे टोले सां गॾु रहण जी गॾु हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बना ज़लमना अनफुसना वलम तग़फिर लना वतरहमना लनकुनन्ना मिनल ख़ासिरीन। रब्बना वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व